दादू में पेटरफ दादू तार के जसरत टी और फीमेल जो मुबैना करप्शन खिलाफ वरियंग में उस्तादन शमशाद जतोई वहीद पमहर मान लाहिनोरो अफशाह मुख्तार पमहर दाऊद ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी अलामा आया काज़ी लाइब्रेरी खां मार्च करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हुयो। मुज़ाहिरीन चयो त टी और फीमेल ऑफिस करप्शन जो गढ़ बणिजी वई आहे। लेडी टीचर्स खे बिना जवाज़ तंग करे रिश्वत तलब कई पई वञे। हुननि चयो त फीमेल टी ओ मुक़रर थियण बाद लेडी टीचर्स खे बिना जवाज़ तंग करे रिश्वत तलब करे थी। जाइज़ कमन डिफरेंस बिल इम्तिहानी रिसर्च शीट ऐं शागिर्दनि जे पंजे पास सर्टिफिकेट ते सहियूं करण लाइ बि रिश्वत तलब कई वञे थी। एनसीएचडी जे टीचर्स जूं रहियल पघारुनि जा बिल तालका एजुकेशन ऑफिसर फीमेल जे ऑफिस में पयल आहिनि। उन्हनि खे 5 महीननि खां पघारूं जारी न थी सघियूं आहिनि। उन्हनि बिलनि ते सही करण लाइ तालका एजुकेशन ऑफिसर फीमेल रिश्वत तलब कई आहे। हुननि चयो त चइनी तालकनि में मेल फीमेल 8 टीओज़ मां 7 टीओज़ पारां बिलनि ते सहियूं कयूं आहिनि। सिर्फ़ वाहिद टीओ प्राइमरी फीमेल दादू आहे जेका रिश्वत खां सवाइ बिलनि ते सहियूं करण लाइ तयार नाहे। हुननि चयो त टीओ फीमेल पारां सहियूं न करण ते सॼे ज़िले जा 215 एनसीएचडी जे उस्तादनि जूं 5 महीननि खां पघारूं न थी सघियूं आहिनि। हुननि चयो त रिश्वत न ॾियण ऐं एहतजाज करण ते टीओ फीमेल पारां कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ऐं हिरासा करण जा कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे। हुन मुतालबो कयो त तालीम खाते में मुक़रर तालका एजुकेशन ऑफिसर फीमेल प्राइमरी खे फौरी तौर हटाए ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।